त घारियूं ख़ुशियुनि वारियूं घड़ियूं चंद दमादम सिंध दमादम सिंध दमादम सिंध। अब आप ताड़ी हो जाए ना यार, ये ना कयो यार। अञा कुछ माण्हू रस्ते में आहिनि, सफ़र में आहिनि, अचनि पिया। ऐं पहिरीं त अस्सलाम वालेकुम, ख़ुशि आमदीद कंदासीं अव्हांखे दमादम सिंध में। ऐं जेके घर वेही प्रोग्राम ॾिसनि पिया दमादम सिंध, उन्हनि खे बि दिली गहराइनि सां भली कार कंदासीं, ख़ुशि आमदीद कंदासीं दमादम सिंध में। कीअं आहियो तव्हां? ठीकु ठाक आहियो? ख़ैर ख़ैरियत सां आहियो? ख़ुशि आहियो? आया आहियो प्रोग्राम में, तव्हांखे भली कार कंदासीं। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां प्रोग्राम में शामिलु थिया आहियो। ऐं कुझु माण्हू अञा कुझु सफ़र में आहिनि, कुझु रस्ते में आहिनि। ऐं प्रोग्राम जी शुरूआति करण खां पहिरीं सभिनि खां पहिरीं जेको असांजो साथ कयो आहे, जेको असांखे हिन मेले में मचायो आहे, उन्हनि जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं थींदियूं। उहे असां सां गॾु आहिनि। आवाज़ ताड़ियुनि सां गॾु थींदी आहे। असां पंहिंजे ब्रांड सां नाला वठंदा आहियूं, जिन असां सां ताउन कयो हूंदो आहे, कयो आहे, जंहिंमें सभिनि खां पहिरीं जे ताउन कयो आहे उहो आहे GFS बिल्डर्स एंड डेवलपर। उन जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं थींदियूं। ऐं ॿियो गॾोगॾु ताउन कयो आहे असां सां गॾु एनेक्स होम एप्लायंसिस। एनेक्स हर घर जी ज़रूरत। एनेक्स हा जी, तव्हांखे ख़बर आहे त पेट्रोल केतिरो महांगो थी वियो आहे अॼुकल्ह। इलाही पेट्रोल महांगो थी वियो आहे। गाॾियूं किथे अगरि ख़राबु थी वञे त पोइ माना उहा गाॾी सफ़ा हले नथी। त ई बाइक स्टोर कराची अव्हां जे लाइ इलेक्ट्रॉनिक बाइक खणी आई। हिन जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं थींदियूं। ऐं हिन जो पैगाम आहे त सुठो सोचियो ऐं पैसो बचायो। ई बाइक जी बैटरी 3 खां 4 कलाकनि जी चार्जिंग ते 40 खां 50 ऐं घटि में घटि 100 किलोमीटर जी हले थी। ज़ोरदार ताड़ियूं ई बाइक जे लाइ। ऐं आम बैटरी ट्यूबलेस टायर आहिनि, 2 माण्हू में वेही सघनि था। ऐं बहितरीन आहे ई बाइक। मां त पाण इस्तेमालु पियो कयां। ऐं ही इनाम में दमादम सिंध में अव्हां जे लाइ आहे। ॿियो गॾोगॾु असां सां ताउन कयो आहे नेल्सन पेंट्स। यही तो है ज़िंदगी का रंग, नेल्सन पेंट्स जो ताउन असां सां गॾु आहे। ॿियो गॾोगॾु ताउन असां सां कयो आहे वकार बिल्डर एंड डेवलपर। वकार बिल्डर एंड डेवलपर, इन लाइ ज़ोरदार ताड़ियूं। हैदराबाद में बहितरीन हिन जा प्रोजेक्ट्स हलनि पिया, बहितरीन कमु करे रहिया आहिनि। तामीरात जी दुनिया में हिन जो सुठो नालो आहे वकार बिल्डर एंड डेवलपर। ज़ोरदार ताड़ियूं थी वकार बिल्डर एंड डेवलपर। ॿियो गॾोगॾु ताउन कयो आहे असां सां गॾु ईगलू, द बेस्ट बोथ ऑफ वर्ल्ड्स। ईगलू चॉकलेट एंड कैरेमल फैंटेसी सां गॾु आहे। ज़ोरदार ताड़ियूं ईगलू। ऐं ईगलू हर सीज़न जी आहे। हिन सीज़न बि हिकु इनोवेटिव प्रोडक्ट लॉन्च कयो आहे जंहिंजो नालो आहे एक्लियर, जंहिंमें तक़रीबन क्रीमी कैरेमल आहे ऐं मथां जेका कोटिंग जेका थियल आहे उहा चॉकलेट जी आहे। ऐं जेके हिते मौजूदु आहिनि ज़रूरु उन्हनि खे त आइस्क्रीम असां खाराईंदासीं। अॼु आइस्क्रीम असां ईगलू जो साथ आहे त ईगलू जी छा ॻाल्हि आहे। द फुल ऑफ फन ईगलू। ॿियो गॾोगॾु ताउन असां सां कयो आहे स्वीट हिल वारनि कयो आहे असां सां गॾु। ऐं ही चवनि था त शेयरिंग द स्वीटनेस। स्वीट हिल जे लाइ बि ज़ोरदार ताड़ियूं। स्वीट हिल क्विज़, ऑल टाइम रिफ्रेशिंग क्विज़ आइसक्रीम सिरप, क्विज़ शरबत, क्विज़ जूसेस वारनि ऐं क्विज़ फूड इंडस्ट्री। क्विज़ जे लाइ बि ज़ोरदार ताड़ियूं। असां सां ताउन कयो आहे पाडा केमिकल। सफ़ाई ऐं हिफ़ाज़त सां गॾु पाडा केमिकल सफ़ाई और हिफ़ाज़त के साथ साथ केमिकल जेके हूंदा आहिनि उहे जेके हूंदा आहिनि थोरा नुक़सानकार हूंदा आहिनि, पर पाडा केमिकल में इहा का ख़ासि ॻाल्हि को नुक़सानकार आहे। सफ़ाई बि आहे, हिफ़ाज़त बि आहे। पाडा केमिकल। ॿियो गॾु ताउन कयो आहे असां सां गॾु कोहिनूर चांहि वारनि असां सां गॾु ताउन कयो आहे। कोहिनूर ची एतमाद है तो सब कुछ है। कोहिनूर ची ज़ोरदार ताड़ियूं। कोहिनूर ची असां सां गॾु ताउन कयो आहे ए ब्यूटी क्रीम वारनि आहे कयो आहे। ए ब्यूटी क्रीम वारा चवनि था ए ब्यूटी ॾियो मूंखे। ए ब्यूटी क्रीम जा घणा आहिनि प्रोडक्ट। ही ए ब्यूटी क्रीम जी चांदी ब्यूटी क्रीम आहे ऐं मर्दनि जे लाइ बि अलॻि आहे। चेहरे के जेका बि तव्हांजे पिंपल्स हूंदा आहिनि, जेके बि दाग हूंदा आहिनि, उहा आहे बहितरीनु फॉर्मूला आहे ऐं एडवांस आहे। ए ब्यूटी क्रीम ही अव्हांखे ॾींदासीं, अव्हां जे लाइ आहे ए ब्यूटी क्रीम।
अब चमको चांद की तरह। ए ब्यूटी क्रीम है, ए ब्यूटी क्रीम जो फॉर मैन जिला भी है। गॾो गॾु असां सां ताउन कयो आहे ग्रीन केमिकल पाकिस्तान, ग्रीन केमिकल कराची पाकिस्तान वारे जो ताउन भी असां सां गॾु आहे। ज़ोरदार ताड़ियूं ग्रीन केमिकल कराची पाकिस्तान। हिननि हिकिड़ो नओं डिश वॉश लॉन्च कयो आहे जेको आहे ग्रीन वॉश लिक्विड आहे ऐं जेको सफ़ाई खां ख़ासि ताक़त आहे, बहितरीनु ख़ुशगवार महक सां गॾु आहे ऐं घणी इन में जाग थींदी आहे त बहितरीनु आहे। मूं पाण इस्तेमालु कयो, सुठो आहे। तव्हां कोई खणी वियो आहे, कोई इस्तेमालु करे वियो ग्रीन केमिकल? मां तोखे त ॾिनो न ग्रीन केमिकल, खणी वई न तूं? कोन खणी वई आहे? ॿियो गॾु ताउन कयो आहे असां सां गॾु मीज़ान लाइट, नेक्स्ट जनरेशन मीज़ान। मीज़ान लाइट के साथ अब रोशन होगा पाकिस्तान। जोरदार तालियों मीज़ान लाइट, मीज़ान एलईडी। असां सां ताउन कयो आहे फॉर मी वारनि कयो आहे नो गैस परफ्यूम बॉडी स्प्रे आहे। फॉर मी बॉडी स्प्रे एंड परफ्यूम। जोरदार तालियूं थींदियूं फॉर मी। हेवन पर्ल ब्यूटी क्रीम, आप भी दुनिया के खूबसूरत लोगों में से एक। हेवन पर्ल ब्यूटी क्रीम। जोरदार तालियां हेवन पर्ल ब्यूटी क्रीम। चांदनी वाइटिंग क्रीम आहे, इन जो भी ताउन असां सां गॾु आहे। एक्नी, पिंपल, जेके भी रिंकल्स हूंदा आहिनि, डार्क सर्कल्स आहिनि, छायूं आहिनि, मुकम्मल खात्मा। शहद और बादाम की इजाफी खूबियों के साथ चांदनी वाइटिंग क्रीम। जोरदार तालियूं। ॿियो असां सां ताउन कयो आहे खूब रूप वारनि, खूब रूप वारनि जे लाइ बि ज़ोरदार ताड़ियूं थींदियूं। खूब रूप, हा जी। ऐं बहरहाल तव्हां हिते आया आहियो, वॾी महिरबानी। अच्छा, अॼु काफ़ी अरसे खां पोइ साईं सब्तुल्ला साहब अॼु ताईं मूंखे नालो तव्हांजो घुरायो। माशाल्लाह, एकरा विकरा वारियूं आहिनि, वॾियूं थी वियूं आहिनि। ऐं हिन प्रोग्राम में असां सभिनी खे दावत ॾींदा आहियूं, दिलि जी गहराइनि सां भलीकार कंदा आहियूं। हीउ अव्हां जो ई प्रोग्राम आहे, अव्हां जे लाइ ई आहे। ऐं असां वटि हिकिड़ो महिमान हिकिड़ो आयल आहे काफ़ी परे खां, शिकारपुर खां। उहो वीचारो राति जो निकितो, सुबुह पहुतो आहे, हिते असां वटि मौजूदु आहे। बहितरीनु स्केच आर्टिस्ट आहे ऐं बहितरीनु माण्हू आहे। ऐं असांजे विच में आहे, मां हुनखे इस्तक़बाल कंदुसि ऐं ख़ुशि आमदीद कंदुसि। शायदि नपर साहिब खे जल्द सां अचनि उहे हिते स्टेज ते। अचो साईं, वेलकम, ख़ुशि आमदीद कंदासीं अव्हांखे। अस्सलाम वालेकुम। अदा ही शायदि स्पेशली ही मुंहिंजे लाइ पंहिंजे हथ सां स्केच करे आयो आहे। ही तव्हां पाण ॾिसी सघो था। ऐं ही हिन जी मोहबत आहे, ही हिन जी मोहबत आहे, ही हिन जो प्यारु आहे। अगरि जेकॾहिं तव्हांखे बि पंहिंजा स्केच ठाराइणा आहिनि त शायदि सां राब्तो कयो, पंहिंजो फोटो ॾेई ॾियो, पाण तव्हांखे घर पहुचाईंदव। ज़बरदस्त। ऐं ही ज़ोरदार ताड़ियूं थींदियूं मुंहिंजे लाइ ख़ासि करे। ही ॾाढो मां पंहिंजे कमरे में बि हणंदासीं, रखंदासीं। ऐं केतिरा ॾींहं लॻा, कीअं थियो, छा थियो, कीअं स्टार्टिंग थी? असल में मूं स्टार्टिंग जेका कई त मां यूट्यूब तां ॾिसी करे कई। टिकटॉक ते कुझु आर्टिस्ट हुआ, उनखे ॾिसी करे पोइ मूंखे बि पंहिंजो शौक़ु थियो। पोइ आहिस्ते आहिस्ते मां यूट्यूब तां जॾहिं सर्च कयो, कोविड में मोस्टली क्लासिस वग़ैरह ऑफ हुया, त मां को यूट्यूब ते वञी करे सर्च कयुमि त हाउ टू ड्रा स्केच। पोइ उन ते आहिस्ते आहिस्ते मां स्केच खे सिखियो। आहिस्ते पंहिंजी प्रैक्टिस, मेन शइ आहे प्रैक्टिस तव्हांजी। मां तव्हांखे त टिप्स हर को ॿुधाईंदो, पर उन टिप्स ते जेको कवरेज आहे उनखे जेको मेंटेन करणो, उहो तव्हां प्रैक्टिस ते उनखे अमल में आणे सघो था। पोइ मां आहिस्ते आहिस्ते प्रैक्टिस कंदो पोइ मां स्केच में इन्वॉल्व थी वियो। नवां सिंध में आयो, सिंध टीवी जी स्क्रीन ते आयो, कीअं पियो लॻे तव्हांखे? तमामु मुंहिंजे लाइ इहो ख़ुशीअ जो बाइस आहे जो मूंखे तव्हां इनवाइट कयो ऐं तव्हां सां मिलण बि मुंहिंजी वॾी ख़्वाहिश हुई। हाणे ही जेका ऑडियंस आई है ना, इन सभिनी जा तू फोटो वठी वेंदे, सभिनी जा स्केच ठाहे दे। ये आपकी भी स्केच बनाएगा, ये तव्हांजो स्केच ठाहे दो। शायदि तव्हां आया आहियो असांजे प्रोग्राम में, जा खोड़ सारी मस्ती मज़ाक़, तव्हांखां गेम बि खेॾंदासीं। तव्हां सां गॾु असां तव्हांखे पंहिंजो गिफ्ट ॾींदासीं। वाह, सभिनि खां पहिरीं साईं खे ग्रीन केमिकल ॾियो, मीज़ान एलईडी ॾियोसि साईं खे, ऐं स्वीट हिल बि ॾियो। ऐं साईं अव्हां सां गॾु वेंदो। थैंक यू सो मच। ही साईं सां वेंदो। पर साईं हाणे टाइम थियो हिकिड़े ब्रेक जो। हेॾा साईं शाहिद भाई असां सां गॾु आहे। शाहिद भाई, हाणे टाइम थियो हिकिड़े ब्रेक जो, तव्हांखे चवणो आहे ब्रेक ते वञो था। ब्रेक खां पोइ मिलूं था दमादम सिंध में। माइक ॾियो पहिरीं साईं खे, ब्रेक तव्हां वठो। हाणे ब्रेक ते वञो था, पोइ ब्रेक खां पोइ जल्दी में दमादम सिंध से तव्हांखे जॉइन कयो था। ईअं कोन थींदो। टाइम थियो हिकिड़े ब्रेक जो, ब्रेक खां पोइ मिलूं था असांजे प्रोग्राम में दमादम। अचो त घारियूं ख़ुशियुनि वारियूं घड़ियूं चंद। दमादम सिंध, दमादम सिंध,
दमादम सिंध वेलकम खुश आमदीद भलीकार आई अवा के भलीकार कंदासीं खुश आमदीद कंदासीं इकरा ना नालो सही छा नालो सही हेॾा बेनज़ीर हेॾा अच हमेशह बेनज़ीर मुंहिंजा फोटू खणंदी आहे फेसबुक तां इंस्टाग्राम तां अलाए किथां किथां फोटो खणंदी आहे वेरी वेल वेलकम हा ज़बरदस्त ही बेनज़ीर ठाही आहे बेनज़ीर हाणे तो केतिरी देर में ठाही आहे इहो ॿुधाए कलाक में ठाही आहे पूरी कलाक में 80 बुक ठाहे ॾे ॿियूं अदा अदी बेनज़ीर खे स्वीट हिल ॾियो ऐं चांदनी बि ॾे अॼु पहिरियों चकर आई आहे स्वीट हिल चांदनी फेस वॉश आई हाणे आहे सेगमेंट फॉर मी जे ताउन सां सेगमेंट आहे नो गैस परफ्यूम बॉडी स्प्रे जेको पंहिंजो पाण खे सुरीलो सम्झे थो जेको सम्झे थो मूं में सुर आहे मां गानो ॻाए सघां थी सॉरी उहो अचे राणा तो महाराज थींदा राणा तो लख थींदा हाणे बाजी कौन आ जाओ मेरा बच्चा आप भी आ जाओ मेरा बच्चा अधी कंहिंजो आवाज़ स्टार्ट ॾियो तुंहिंजो हलिया ॿियो तूं गानो ॻाईंदे आहे हलो बीहो ना बीहो आप भी आओगी पक्का आ जाओ ॿियो आवाज़ ॿियो तव्हां गानो ॻाईंदा आहियो न आई ठीकु आहे अमर आज इदा अचो गानो ॻायो हलो ठीकु आहे 4 असां वटि आहिनि जी मुंहिंजी भेण अव्हांजो नालो हा मुस्कान हाँ आप भी आ जाए मेरी बहन हाँ तू भी आप भी जाओगी बिल्कुल घर वाले देख रहे हैं सब देख रहे हैं आपको भी सिंधी उर्दू पंजाबी सराइकी जो आपको चाहे गाना अच्छा लगता है आप गा सकते हैं जी आवा नालो मुस्कान जी ओके माइक कह दा बुशरा मेहरुनिसा जी आगे दीजिए जी अलिशबा बेनज़ीर माशाल्लाह शुरुआत कंदासीं बेनज़ीर खां बेनज़ीर सिंधी उर्दू सराइकी पश्तो जेको गानो अचे थो पर पाकिस्तानी गानो हुजे अचो हेॾा अचो सेंटर ते ऐं असां हिन सेगमेंट लाइ असां सां ताउन कयो आहे फॉर मी वारनि कयो आहे थोरो अॻियां अचो हा हिते छो मथे कैमरा लॻल आहे न उहा बि तव्हांखे ॾिसे पई असीं प्यार करण हले पियो असीं प्यार करण माइक ॿियो आहे असीं प्यार करण वारा माण्हू असीं प्यार करण वारा माण्हू असीं प्यार करण वारा माण्हू असीं प्यार करण दरिया हुजे या सहरा दरिया हुजे या सहरा पर पार करण वारा माण्हू असीं प्यार करण वारा जबरदस्त बेनज़ीर ये 80 कोन हुआ ही 80 प्यार करण वारा माण्हू हुआ है ना अचो मुंहिंजी भेण अलिशबा जी आओ उसे 100 दफा पुकारा है दिल ने मगर मेरे दिल की बात वो सुन ना सका वो जो आँखों में थी मेरे आंसुओं की तरह वो मेरी बिखरी ख्वाहिशें मेरी ख्वाहिशें चुन ना सका अकेले चलते चलते ख्वाबों जैसे ढलते रहे क्यों ये फासले सदा दरमियाँ हो वो मिला क्यों था अगर उससे बिछड़ना था मुकद्दर दिल का था शायद मुझे आखिर भी करना था तमन्ना क्यों थी जीने की अगर वो ही मेरा ना था कोई ऐसा दर्द दे निकल जाए जा निकल जाए जा थैंक यू
एक सांस में गाना गा लिया जल्दी जल्दी, कोई देखे ना, बस आंखें तभी बंद करके गा। वाह जी 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 जी। कैसे कहें हम अपनी दास्ता, बहते हैं आंसू चुप है जुबा, कोई टूटा तारा मुझे गम दे गया है, अपनों ने जो जख्म दिया है, मौला मेरी सुनता नहीं कोई दुहाई, चुभने लगी है मुझे ये तन्हाई, मोहलत मुझको थोड़ी सी दे दे, या मेरे दिल का धड़कना भी ले ले। सुभान अल्लाह, माशाअल्लाह माशाअल्लाह। आ जाए। हाँ जी। यारो सब दुआ दुआ करो, सिंधी पाकिस्तानी गाना करना है, मिल के फरियाद पाकिस्तानी गाना है करो, ना? हाँ। यारो सब दुआ करो, मिल के फरियाद करो, दिल जो चला गया है उसे आबाद करो, यारो तुम मेरा साथ दो ज़रा, तुझे देखा सांसें मुझे आती अब कम, धड़कने रुक गई निकले न दम, खुदा सोने मुखड़े बनाता भी है कम, मर मिटे तुझ पे ये भूल गए हम, दिल गया मिल गया ले गया सनम, तुझे देखा सांसें मुझे आती अब कम, कैसे समझाऊं इस नादा दिल को, कैसे समझाऊं इस नादा दिल को, कौन से बहाने से बुलाऊं इसको। जबरदस्त जबरदस्त, थैंक यू भाई रीदा। आ जाए बाजी, आ जाए बाजी मेहरुनिसा जी, बाजी मेहरुनिसा कौन सा गाना लगा? दिल पाकिस्तान जा जा पाकिस्तान, दिल दिल पाकिस्तान जा जा पाकिस्तान, ऐसी जमीन और आसमां इनके सिवा जाना कहाँ, बढ़ती रहे ये रोशनी, चलता रहे ये कारवां, दिल हाँ जी। दिल पाकिस्तान जा जा पाकिस्तान, दिल दिल पाकिस्तान जा जा पाकिस्तान। माशाल्लाह माशाल्लाह, जबरदस्त। हाय पाकिस्तान हाँ जी। हाणे ॾिसूं था त केरु आहे विनर, इन जो फ़ैसिलो तव्हां कंदा। सभिनी खां पहिरीं बेनज़ीर जो आवाज़ु कीअं लॻो तव्हांखे? 80 प्यार करण वारा माण्हू, उन खां पोइ अलिशवा, हाँ अलिशवा कीअं लॻो? ओके। उन खां पोइ अदी जेका मुंहिंजी भेण आहे, ठीकु आहे। उन खां पोइ मुंहिंजी जेका अदी आहे, हेॾां जेका अदी जेका आहे, माना फ़ैसिलो न पियो थी सघे। मोहरम नाज़ असां वटि जेको सीनियर जेको असां वटि कंपोज़र वेठो आहे, म्यूज़िक जी दुनिया सां ताल्लुक़ रखे थो, असांजे दमादम सिंध में हूंदो आहे। पहले तो मोहरम नाज़ के लिए बहुत सारी तालियां होंगी, हमारे साथ देते हैं हमारे बहुत। हो अचो त घारियूं ख़ुशियुनि वारियूं घड़ियूं चंद, दमादम सिंध दमादम सिंध दमादम सिंध। वेलकम। वीडियो भरो। हाँ जी, वेलकम कंदासीं अव्हांखे दमादम सिंध में। अचो निसा काॾे हलिया विया, ईअं त न कयो न। हाणे सेगमेंट आहे असां वटि जेको नेल्सन पेंट्स जे ताउन सां सेगमेंट आहे, ऐं ग्लास टावर। अच्छा, ग्लास टावर असांखे करिणो आहे त ही गेम मूंखे ॿुधायो त लेडीज़ में करायूं जेंट्स में करायूं? लेडीज़ करायूं जेंट्स में करायूं? जेंट्स में करवाते। चलो जेंट्स में करवाते। अच्छा ठीकु आहे। उन जेंट्स जे लाइ ही वीचारो मुंहिंजो अधु सवेल अची वियो, मुछिन वारो अधो। अचो अचो मुंहिंजो अदा अचो। इलाही गेमूं आहिनि, ऐं हिकिड़ो अधो तव्हां शोएब तव्हां अचो, अदा तव्हां बि अचो, ऐं ॿियो अदा अधो अचे। अचो। 4 अदा आहिनि, ईंदा माइक ॾींदा हिननि खे। अदा फर्स्ट ऑफ ऑल असांजो प्यारो दोस्त आहे शुहेब। ऐं शुहेब बहितरीनु टिकटॉकर आहे। हिकु दफ़ा ज़ोरदार ताड़ियूं हुन लाइ थींदियूं। ऐं शुहेब कराची बहितरीनु हिकिड़ो पुराणो आहे, हिकिड़ो पुराणो असांजो आहे। निदा हेॾा अचो। ऐं निदा सां गॾु बि हिन वीडियो में असांजे प्रोग्राम में आयो आहे। कल्ह बि असां टिकटॉकर आया हुआ, अॼु शुहेब आयो। शुहेब अॼु तव्हां सां गेम बि खेॾंदासीं ऐं तव्हांखे ख़ुशि आमदीद कयूं था। प्रोग्राम कीअं थो लॻे? तमामु
सुठो, तमामु सुठो थो लॻे न। हाणे तव्हांजो साथ असांखे खपे। माइक ॾींदा पोयां जी। अस्सलाम वालेकुम साईं, तव्हां नालो? अब्दुल रहमान। किथां खां आया आहियो? उबाड़ो खां। ओबाड़ो। ओबाड़ो सुना है कभी किसी ने? ओबाड़ो देखा है? ओबाड़ो किथे है? ओबाड़ी कहिड़ी शइ मशहूर है? डिस्ट्रिक्ट घोट की पेड़ा मशहूर आहिनि उबाड़े जा। ना उते ओबाड़ी कहिड़ी शइ मशहूर है खाइण जी पाइण जी? पेड़ा, पेड़ा, मिठाइयाँ। नेक्स्ट टाइम जब ये आएंगे ना सबके लिए पेड़े लेके आएंगे इंशाल्लाह याद जरूर। सा, ठीक है? माइक दीदा जी। नासिर भाई अस्सलाम वालेकुम। क्या नाम है? यासिर जी। देखो मैंने इसे नाम ले लिया, नासिर ले लिया, यासिर हो गया यार। क्या बात है। जबरदस्त। कौन कौन आया आपके साथ? मेरी वाइफ आई है। ये वाइफ है आपकी? जी। सास आई है। माशाल्लाह, सो क्यूट कपिल। तभी तो बोले उनको बुलाओ, उनको बुलाओ, उनको बुलाओ। घर पे भी ऐसे होते हो? ठीक है। माइक दीदा हमारे नालो? अस्सलाम वालेकुम। वाले सलाम। सुना हमारे नालो? चाकर अली। चाकर। वेलकम कंदासीं अवांखे। अच्छा सेगमेंट आहे ग्लास टावर। ग्लास टावर लाइ असां सां गॾु ताउन कयो आहे नेल्सन पेंट्स। नेल्सन पेंट्स पे इहो आहे तव्हांखे ग्लास टावर जेको ठाहिणो आहे ख़ूबसूरत करे तव्हांखे ठाहिणो आहे। तव्हांखे डेमो ॾेखारियूं हिकिड़े जगह? डेमो ॾेखारियो दादा, जल्दी डेमो ॾेखारियो दोस्तनि खे। ऐं तव्हां खेॾायो करे गेम इहा ग्लास टावर? बिल्कुलु बि न खेॾंदो, तव्हांखे खेॾायूं था असांखे पोइ गेम इहा। हा सम्झी विया। तव्हांखे ग्लास टावर ठाहिणो आहे। जेतिरा वधीक ग्लास टावर हूंदा ऐं जेतिरो ख़ूबसूरत ग्लास टावर हूंदो उहो विनर थींदो। जेतिरा वधीक ग्लास हुजनि। सम्झी विया? समझी विया दोस्त? ग्लास टावर ईअं ठहंदो आहे त सभिनि खां पहिरीं आउं दावत ॾींदुसि शुहेब खे। शुहेब 1 मिनट जो टाइम ॾींदासीं। अच्छा नासिर भाई आप आ जाओ। नासिर, यासिर, यासिर, नासिर वो बेटा ऊपर। बाजी भाई जी, भाई 1 मिनट का टाइम दूंगा आपको और आपका टाइम, आपका काउंटडाउन स्टार्ट होता है अब। म्यूजिक। शाबाश, शाबाश यासिर भाई, शाबाश। तालियां बजाएं यासिर भाई के लिए। हाय 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 हाय। हाँ, ज्यादा ग्लास का टावर बन सकता है, ज्यादा लंबा बन सकता है, ज्यादा चौड़ा बन सकता है। आई जे करे प्रोग्राम में भी आवाज शामिल थियणु चाहियो था त पोइ अची सघो था तव्हां सिंध में। स्क्रीन ते ॾिनल नंबर ते तव्हां कॉल करे सघो था। होॾा हलियो हिन पासे, हुन पासे अॼु हुन पासे था बीहो। स्टेडी ईअं कंदो। हा जी, शाबाश शाबाश शाबाश। थोड़ा ये कर और गिलास डूब सकता है। बोला था चलते जाइए। 10 9 8 7 6 5 4 3 2 1 स्टॉप। यही था, यही मसला होता है, यही मसला होता है। आहा जल्दी करे दो, जल्दी करे दो। बाकी क्या यासिर का है? चले भाई यासिर भाई, आपके ये गिलास है। यासिर का हो? यासिर खड़ो ना बाबा, गाड़ी उठो जल्दी। हाँ जी। घड़ा 12 ॿिया सभु किरी पिया। टोटल 12। अचो साईं ज़ाकिर भाउ, अचो अचो। ऐं तव्हांजो टाइम, तव्हांजो काउंटडाउन स्टार्ट थिए थो हाणे। म्यूज़िक। शाबाश। नेल्सन पेंट से ताउन सां सेगमेंट तव्हां ॾिसो रहिया ग्लास टावर। ऐं जेकॾहिं प्रोग्राम में अवां शामिल थियणु चाहियो था त स्क्रीन ते ॾिनल नंबर ते तव्हां कॉल करे पंहिंजी रजिस्ट्रेशन कराए सघो था। पाण सां पंहिंजी फैमिली सां गॾु अचो, तव्हांखे असां फलीकार कंदासीं। घणनि गिलास जो बि टावर ठही सघे थो। ग्लास टावर जेतिरा वधीक गिलास हूंदा ओतिरो तव्हां विनर थींदा। हा शाबाश। हलंदा हलो, हलंदा हलो, हलंदा हलो। शाबाश। Ten, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 stop। वाह वाह। 30, 35 हेयर टावर सुठो ठहियल आहे। त हाणे शुहेब खे असां चयो, बल्कि शुहेब खे पोइ था घुरायूं। अचो मुंहिंजा दिलबर, अच हलिया हलिया मुंहिंजा राणा। सम्झी वए कीअं ठाहिणो आहे। ऐं 1 मिनट जो टाइम असां तव्हांखे ॾींदासीं। ऐं तव्हांजे घर वारा प्रोग्राम ग़लति ॾिसनि पिया, ॻोठ में ॾिसनि पिया, है न?
सभु ॾिसनि पिया ठीकु आहे त मुंहिंजा सोना अब्दुल रहमान तुंहिंजो टाइम तुंहिंजो काउंटडाउन स्टार्ट थिए थो हाणे म्यूज़िक हलो तकड़ा जो शाबाश शाबाश मुंहिंजा राणा शाबाश 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 हलंदा हलो डबल ग्लास काउंट कोन थींदो जेतिरो ख़ूबसूरत टावर हूंदो ऐं तव्हां विनर थी सघो था तव्हां ठाहींदा टावर मुश्किल आहे डबल ग्लास काउंट कोन थींदो ॾिसो किथे डबल ग्लास आहे त पोइ कढी वठो 20 सेकेंड तव्हां वटि बचा आहिनि बाक़ी 20 सेकेंड शाबाश मुंहिंजा राणा दमादम सिंध डबल ग्लास काउंट कोन थींदो 10 9 8 7 6 5 4 3 1 स्टॉप बेहतरीन ठहियल हुयो टावर बेहतरीन ठहियल हुयो पर बेस जेका हुई न उहा सही कोन हुई पर ज़बरदस्त शोएब हेसि ताईं 37 असां वटि इलाही घणा आहिनि त पोइ तव्हांखे बि असां 1 मिनट जो टाइम ॾींदो तव्हांजो काउंटडाउन स्टार्ट थिए थो हाणे म्यूज़िक हलो जी शाबाश हलो हलंदा हलो वीडियो केतिरा था ठाहियो त टावर बि ठाहियो शाबाश मुंहिंजा नाना शाबाश शाबाश दादा तव्हां बि ठाहे खां पोइ ॾिसां तव्हां कीअं था ठाहियो ओके शाबाश नेल्सन पेट्स हाँ जी काउंटडाउन 20 सेकेंड आपके पास 10 9 8 7 6 5 4 3 2 1 स्टॉप घणा थिया 36 सही पहिरीं केतिरा हुआ 35 तो पोइ शोएब यार तूं विनर थी वई शोएब लाइ ॾियो आहे नेल्सन पेंट्स जो गिफ्ट ॾियो नेल्सन पेंट्स जो गिफ्ट ॾियो विनर जो नेल्सन पेंट्स जो गिफ्ट ॾियो ॾियो मूंखे भाई तव्हां नेल्सन पेंट्स अवां सां गॾु वेंदो ऐं ॿियो हिन खां अलावा ॿियो संगत खे ॾियो कोहिनूर ॾियो अदा ज़ाकिर खे कोहिनूर ॾियो अदा खे बि कोहिनूर ॾियो साईं खे ऐं मुंहिंजे सोने खे तूं हिकिड़ो कमु कर कोहिनूर साईं खे बि ॾियो हाँ जी थैंक यू सो मच वरी महिरबानी थैंक यू सो मच आया तव्हां प्रोग्राम में थैंक यू मुंहिंजा राणा थैंक यू दादा ओ इहा कैमरा आहे ऐं हिन कैमरा में तव्हांखे ब्रेक वठिणो आहे ऐं ब्रेक तव्हां कीअं वठंदा तव्हां मूंसां गॾु हेल्प कयो मां हेल्प छा कयां तव्हांखे चवणो आहे साम्हूं हा हींअर टाइम थियो आहे ब्रेक जो त वठो त नंढड़ी टाइम हींअर थियो ब्रेक जो जी हा टाइम थियो हिकिड़े ब्रेक खां पोइ मिलंदासीं अवां सां गॾु साॻे प्रोग्राम में धमाधम अचो त घारियूं ख़ुशियुनि वारियूं घड़ियूं चंद दमादम सिंध हाँ जी वेलकम बैक कंदासीं अवांखे दमादम सिंध में ऐं हाणे टाइम थियो आहे ज़बरदस्त क़िस्म जो असां वटि सिंगर आयो आहे असां वटि ख़बर अथव ऐं सिंगर उहो आहे जेको तव्हां गानो ज़रूरु ॿुधो हूंदो ऐं मुंहिंजी पसंदि जो गानो आहे मां इन सिंगर खे ॾाढो पियो ॻोल्हियो पर उहो सिंगर अची पाणे माना सम्झो त साम्हूं अची बीठो त ॿुधायो उस्ताद त ही उहो सिंगर आहे जंहिंजो गानो आहे न यार मुंहिंजो आमोर पखी वो है मेरी ज़िंदगी मां चरियो आहियां उन लाइ अलाए कीअं गानो पोइ इहो अचे पाण ॿुधे तव्हां नफ़ीस माण्हू सादो माण्हू प्यारो माण्हू हमदर्द माण्हू तव्हांजी भरपूर तालीम में चए थो रज़ाक राई अचो साईं वेलकम भलीकार रज़ाक राई साहब अचो साईं भलीकार वेलकम अस्सलाम वालेकुम साईं कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो
वाह वाह सही सफ़ा अॼु त फुल जोब 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 लॻा पिया आहियो कीअं पियो लॻे दमादम सिंध में तव्हांखे तमामु सुठो पियो लॻे असां कैमरा होॾा लॻी पियूं आहिनि तव्हां हुन तां बि ॻाल्हाए सघो अॼु इहो गानो तव्हांखे मुंहिंजी तरफ़ां स्पेशल फरमाइश आहे इहो गानो ॿुधाईंदा वरी मिक्स करे ॿियो बि ॿुधाईंदा ज़बरदस्त माशाल्लाह ॾाढा प्यारा पिया लॻो यार तव्हांखे असांखे ज़बरदस्त क़िस्म जी क्रीम ॾींदासीं उहा तव्हां हणिजो अञा ख़ूबसूरत अॼु कहिड़ो गानो ॿुधायो था तव्हां असांखे
सही वाह सही वाह सही वाह सही वाह तव्हांखे हेलो हा हेलो जी ऑडियो खोलो साईं का सवाल करिणो आहे जी साईं कीअं पियो लॻे तव्हांखे प्रोग्राम तमामु तमामु सुठो अञा हिकिड़ो गानो ॿुधंदासीं पर तव्हांखे वरी असां घुराईंदासीं तव्हांजा इनाम बि असां रखिया आहिनि तव्हांजो असांजे साथ कीअं लॻो तव्हांखे रज़ाक राई साहिबु वरी तव्हां घुराईंदा थैंक यू सो मच वॾी महिरबानी थैंक यू ऐं हाणे मूंखे हिकिड़ी क्रीम ॾियो अधी वारनि खे क्रीम हणो पिया न हेॾियूं सारियूं क्रीमूं जमा कयो थो आहे सुठी आहे हले बि न क्रीम ॾियो मूंखे ॾियो क्रीम ॾियो सभई खणी अचो इहा क्रीम खणी अचो मर्दनि वारी क्रीम खणी अचो मर्द चवनि असांखे छो नथा ॾियो मर्दनि खे ॾियो ए ब्यूटी क्रीम वारे जी आहे निदा ही क्रीम तव्हां ॾियो ही तव्हां क्रीम ॾियो ऐं मर्दनि जी ॾियां थो हुते मुंहिंजा दोस्त आया आहिनि शहज़ाद भाई खे त क्रीम ॾिया ई ॾिया वीचारो सॼो ॾींहुं मोटरसाइकिल ते घुमी वो थी हुआ है शहज़ाद भाई ये मर्दों के लिए स्पेशल है ए ब्यूटी क्रीम की ये क्रीम है और ये मर्दों के लिए पूरी जेंट्स की है ये ले अला ले बात अब ए ब्यूटी क्रीम जी क्रीम आहे फॉर मैन अचे दिलबर अचे सर ही आवाज़ जे लाइ ए ब्यूटी क्रीम अब क्रीम खणी अचो क्रीम ॾियो क्रीम ना आहे न हलो ठीकु आहे हैवन पल जो मूंखे ॾियो हैवन पल जा अच्छा हू पाउडर बि खणी आयो पाउडर हैवन पल जा पाउडर जी बात ॾियो सभिनी खे होॾां हैवन ॾियो हुन पासे ॾियो मां हेॾा मर्दनि खे ॾिया शहज़ाद भाई ये आपके लिए ऐं ही अधे खे अधे अचे ॿिया पाउडर ॾियो ॿिया पाउडर खणी अचो हैवन पल जा ॿियो बॉक्स खणी अचो शाबाश होॾां अचे सोना सर ही अव्हां जे लाइ ही अधे खे ही हैवन पर्ल जा पाउडर आहिनि ऐं बहितरीन प्रोडक्ट आहिनि हाणे ब्लीच तव्हांखे ॾियूं था हैवन पर्ल जी ब्लीच ॾियो ब्लीच तो लेडीज़ के लिए ब्लीच लेडीज़ आहे यार ब्लीच क्रीम आहे ही अव्हां सां ब्लीच क्रीम ही हैवन पर्ल जी ब्लीच क्रीम अव्हां सां सर अव्हां सां ब्लीच अचो साईं ही वठो ब्लीच क्रीम अच्छा नंढी ओके ही वठो ॿियो ब्लीच क्रीम ॾियो मथे दोस्तनि खे ॾींदसि ये ले अचे मां अचे ऊपर लॻी थी न ॿियो ब्लीच क्रीम ॿियो आहे न ॿियो ब्लीच क्रीम मथे जेके दोस्त वेठा आहिनि मथे ये लो अचे वठो अचे ब्लीच क्रीम वठो अचे भाउ अचे दिलबर तुंहिंजे लाइ ब्लीच क्रीम हा जी अञा गेम आहे असां ॾे ऐं गेम असां वटि पाण केमिकल जी ताउन सां बि आहे तव्हांखे जूस बि पीआरींदासीं क्विज़ जा पर वरी टाइम थियो आहे हिकिड़े ब्रेक जो ब्रेक खां पोइ अचूं था हाल वाल कयूं था कचरी कयूं था ऐं प्रोग्राम जो नालो आहे धमाधम अचो त घारियूं ख़ुशियुनि वारियूं घड़ियूं चंद दमादम सिंध हाँ जी सेगमेंट आहे असां वटि पाड़ा केमिकल जे ताउन सां असां सेगमेंट आहे सेगमेंट पाड़ा केमिकल हाँ जी पाड़ा केमिकल जे ताउन सां सेगमेंट आहे हिन में तव्हांखे कुझु कोन करिणो आहे त सिर्फ़ु बॉटल्स खे उल्टी करे सॼी जेका बॉल मूविंग में थींदो सॼा बॉल छा थियो ख़राबु थी वियो बॉल छो नथा हा यार ओके त डेमो करे ॾेखारियो ऐं जेसिताईं मां 4 अदड़ियूं कढी वठां 4 अदड़ियूं कढी वठां अधी तव्हां अचो अधी तव्हां अचो ठीकु अधी तूं बि अचो ऐं तुम भी आओगे हाँ आ जाओ और आप भी आ जाओ अचो तव्हां नाला पुछो न बहुत है आ जाओ होना पास जी राज अच्छा जी सबसे पहले ये डेमो है डेमो आपको वॉलंटियर बता रहा है किस तरह से आपको गेम खेलनी है सबसे पहले हाथ को इसको पकड़ आइए करो है ठीक है मुझे भी आई सेगमेंट है पाड़ा केमिकल देता हूँ मुझे माँ तो तव्हांजो नालो दुआ माशाल्लाह जी अदी आवाज नालो महक ठीक है महक आपा माज़ा खातून अच्छा ठीक है वो मासात पे जो अमा दिलशाद खातून दिलशाद बाजी आपका नाम महिमा ठीक है तो बलिकार कंदासीं अवांखे सभिनि खां पहिरीं असां
दुआ अचे छोकी दुआ सभिनी खां नंढी आहे न दुआ अचो तव्हांखे 1 मिनट जो टाइम असां ॾींदासीं डेमो सम्झी विया तव्हां ऐं जी जी ॿई गॾु आहे ठीकु आहे मी त तव्हांखे 1 मिनट जो टाइम ॾींदासीं ऐं सेगमेंट आहे पाटा केमिकल टाउन सां तव्हांजो टाइम तव्हांजो काउंटडाउन स्टार्ट थिए थो हाणे म्यूज़िक पाटा केमिकल जे टाउन सां सेगमेंट आहे ऐं असां बि तव्हांखे हुन पासे अहिड़ा थी अचो शाबाश मुंहिंजी भेण शाबाश हा जी सेगमेंट आहे असां सां गॾु पाटा केमिकल जे टाउन सां ओके टाइम 47 सेकंड्स में ठीकु आहे ओके अचो तव्हां छो परे परे बीठा आहियो तव्हां बि त वेझा अचो न हिन पासे अचो अचो हा जी तव्हांजो टाइम तव्हांजो काउंटडाउन स्टार्ट थिए थो मुंहिंजी भेण हाणे जी शाबाश पाटा केमिकल जो पैगाम आहे सफाई और हिफाजत के साथ साथ पाटा केमिकल जो टाउन से सेगमेंट आहे वो ॾिसूं था ये तो विलर थे शाबाश मुंहिंजी भेण वाह जी महक वाह जी घणा सेकंड हाँ 39 सेकंड में 39 सेकंड यानी 39 आ जा दिलशाद बाजी आ जाए नहीं अम्मा मैं अभी तक मुझे नाम नहीं है मैं बाद में बताना ठीक है अभी बाजी आपका टाइम काउंटडाउन स्टार्ट होता है अब म्यूजिक हेलो अदी शाबाश आपने कहा था गेम में उठाओ आप शाबाश अभी शाबाश हाँ जी टाइमिंग हो मगर भाई शाबाश हाँ मी हाँ शाबाश शाबाश Ten, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 स्टॉप छोड़ दे अम्मा टाइम अप टाइम अप टाइम अप पूरा 1 मिनट हो गया आप पूरा 1 मिनट अच्छा आप दिलशाद ऐं तव्हांजो टाइम तव्हांजो काउंटडाउन स्टार्ट थिए थो हाणे म्यूज़िक वाह साथ बोरो वाह छा ॻाल्हि आहे अव्हां जी ऐं आई लव यू तव्हांखे बि वाह संजाल वाह वाह ज़हीर वाह वाह मज़र वाह शाबाश शाबाश वाह जी वाह हाँ जी सर 41 सेकंड्स 41 मिनट सेकंड्स बाजी टाइम काउंटडाउन स्टार्ट होता है म्यूजिक विनर जो गिफ्ट हो पाटा केमिकल विनर जो खास तोहफो पाटा केमिकल मामा
जी डायरेक्टर साहब 33 फिर विनर कौन बना मामा? विनर कौन बना मामा? बताओ ना मुझे कंट्रोल रूप से बताओ ना मुझे कौन है विनर? तो आ जाओ ना मेरी माँ, आ जाओ। 33 बाटा केमिकल सफाई हिफाजत के साथ साथ ग्रीन केमिकल कराची बुके ॾियो। ऐं अवां सां ग्रीन केमिकल कराची ऐं ग्रीन केमिकल कराची बुके ॾियो। कोहिनूर भी ॾियो बाजी, ही अवां सां गॾु वेंदो ग्रीन केमिकल कोहिनूर बाजी, ही अवां सां कोहिनूर। ऐं हा बाजी ये स्वीट हिल आपके साथ, थैंक यू। ऐं जूस प्यारियो, जूस प्यारियो। पहले गेम पे जा रहे हैं। चले स्वीट हिल जे ताउन सां ही सेगमेंट आहे बॉल टू ग्लास। ऐं हिन जे लाइ मूंखे 2 अदा खपंदा, जेका हिकिड़ा त असांजा जेके महिमान आहिनि इहे 2 ॼणा अचनि। अचो बैलून टू ग्लास। असां 2 जेके महिमान आहिनि परे खां, जेके तव्हां अचो सर, 2 ॼणा अचो, तव्हां अचो सर, शाहबाज़। ऐं मुछिन वारा दादा तव्हां चओ घुरायो नथा मूंखे यार, साईं तव्हां बि अचो, भली कार कंदासीं अव्हांखे। इहो लिकाए रखो, सभु जमा कंदा वञो। पापा का है? पापा किधर है पापा? ये आ गए ना, ये तो पापा है ना, ये तो बोलना था। अब हूँ अदो तव्हां हिकिड़ी गेम पे अची विया आहियो, तव्हां अदो ईंदो, अचो। अरे लाला तुम तो आओ ना यार, तुम किधर हो यार? बस ठीक है, ओके। अब भाई बच्चू आ जाओ बेटा, आ जाओ, आप आ जाओ मेरे जान, आ जाओ। आ पापा का नाम क्या है? पापा हाँ क्या नाम है सर? आता है शाहिद। ठीक है माइक। सबकतुल्लाह। हाँ सबकतुल्लाह। ये इसका नाम कोई बोल के दिखाए, मैं गिफ्ट। वो तो बच्चे हैं ना, वो तो बोलेगी। नालो चाहे सबकतुल्लाह। ओके ठीक है, साईं माइक दीदा सर, वेलकम। अरबेलो हाँ सही, अरबेलो शाहिद दापर साहब। साईं तव्हां? ताहिर जदून हूँ सर, और मेरा भाई है सर फ़हीम जदून, आपका बहुत बड़ा फ़ैन है सामने सर। बहुत बड़ा, जबरदस्त वो बड़ा फैन है, पंखा है बहुत अच्छा। आपको गिफ्ट देता हूँ लाला। अभी सेगमेंट है हमारे पास स्वीट हिल के ताउन से, ऐं तव्हांखे डेमो ॾेखारे तो डेमो की करिणो आहे जी। डेमो आहे ईअं, हा ठीकु। ऐं गिलास जमा तव्हांखे हुते करणा आहिनि, ठीकु आहे? समझी विया? जेतिरा वधीक गिलास ओतिरो तव्हां विनर थींदा। गिलास रखते मामा, गिलास रखते चले, ठीकु आहे? तव्हांजो टाइम सभिनी खां पहिरीं सबतुल्ला साहब अचो बी त हा ओके, ॾिसो सही आहे हा ओके। टाइम काउंटडाउन स्टार्ट थिए थो हाणे। म्यूज़िक हाँ ये हेड करी पियो, काउंट कोन थी तो। हाँ जी हण वाह वाह दोस्तों वाह, तकड़ो थी शाबाश। हलंदा हलो शाबाश। खड़ी हो जी, कम खड़ी हो जी, खड़ी हो तुझो थी वियो, ठीक है? 2 है सिर्फ। शायद मियां, शायद तव्हांजो टाइम, तव्हांजो काउंटडाउन भी स्टार्ट थिए थो हाणे। म्यूज़िक पापा क्यों है बाबा? पापा वाह पापा। हाँ होशियार मानू, दिमाग से गेम खेल रहा है। हाँ मामा चले जी, हलंदा हलो। सेगमेंट जे ताउन कयो आहे असां सां गॾु स्वीट हिल, शेयरिंग द स्वीटनेस।
त पोइ ॾिसूं था केरु थो विनर थिए। शायद मिया ॾिसो पिया पूरो शिकारपुर तव्हांखे ॾिसे पियो। हरवेलो साहब अॼु ख़बर पवंदी त हरवेलो साहब कीअं थो करे। वो लाला बीबी शीरी ने ज़ड़े गुले। आवाज 10 9 8 7 6 5 4 3 2 1 stop. Okay, stop. Time up. अला घणा थिया साईं जा? 5 हलिया शायद भी हलिया शायद भी शायद भी बेहतरीन हिकिड़ो टिकटॉकर भी आहे भाई, बेहतरीन स्केच आर्टिस्ट भी आहे। तव्हांजो टाइम तव्हांजो काउंटडाउन स्टार्ट थिए थो हाणे। म्यूज़िक। वाह दोस्त वाह। हाय 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 गिलास किरे ना कोशिश कजो। आहा हा हाय 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 जबरदस्त। शाबाश शाबाश। टेक्निक जी ॻाल्हि आहे, तरीक़े सां तव्हांखे गिलास खणणा आहिनि। आहा हाय 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 जबरदस्त जबरदस्त। हलंदा हलो हलंदा हलो। अचो मुंहिंजा सोना अचो अचो। पंद्रह सेकंड तव्हां वटि बचा आहिनि बाक़ी। जल्दी कयो तकड़ा थियो ऐं तव्हांजो काउंटडाउन स्टार्ट थिए थो। 10 9 8 7 6 5 4 3 2 1 stop. ओके अचो हरवेलो साहब अचो 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 अचो। अब आप 5 थी विया आहिनि हींअर हाई रेट 5 पिया हलनि। हरवेलो साहब तव्हांजो काउंटडाउन तव्हांजो बि टाइम स्टार्ट थिए थो हाणे। म्यूज़िक। हलो साईं हलो हलो साईं हलो साईं। वाह साईं वाह वाह साईं वाह। शिकारपुर वारे माण्हुनि जी छा ॻाल्हि कजे। जीअं शिकारपुर जा आचार मशहूरु आहे, ईअं कुल्फी मशहूरु आहे, ईअं शायद भाई बि मशहूरु आहे, हरवेलो साहब बि मशहूरु आहे। हलो साईं शाबाश। हाय हाय किरी पियो। हलो हलो ॿियो खड़ो ॿियो खड़ो। हलो 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 हलो। टी 30 सेकंड तव्हां वटि बचा आहिनि। 30 सेकंड। शाबाश मुंहिंजा भाउ। 15 सेकंड 10 सेकंड। 10 9 8 7 6 5 4 3 2 1 स्टॉप। हाँ जी लाला। बीबी शीरीनी ज़ड़ गुल्ले रवा दीवा जवल सुरशान जुड़ल सुना। बीबी शीरीनी ज़ड़ गुल्ले रवा दीवा जवल सुरशान जुड़ल सुना। बीबी शीरी। अभी आपको विनर बनना लाला। पता नहीं क्या बोला मैंने, समझ में मुझे भी नहीं आया। म्यूजिक काउंटडाउन स्टार्ट होता है अब। शाबाश। जिया पढ़ा जिया जिया। ये मेरी जान लाला की जान। लाला 30 सेकंड आपके पास बचे हैं। जिया सीखेगा। आपके पास 20 सेकंड बचे हैं। आपका काउंटडाउन स्टार्ट होता है। 10 9
8 7 6 5 4 3 2 5 है 5 वालों का भाई हम उनको 30 सेकंड देंगे अब 30 सेकंड देंगे और 30 सेकंड में देखते हैं मुझे तीन बंदे हैं 5 मिनट में शाहिद भाई लाला है और अपना शाहिद भाई दो शाहिद है यहाँ पे भाई 2 शाहिद है 30 सेकंड लाला तुमको हम देता है और 30 सेकंड में तुम्हें विनर बनना है काउंटडाउन टाइम स्टार्ट पखेर अगले चले जी वाह लाला वाह ये बात हुई लाला आओ जी ले जाओ जी 30 सेकंड का टाइम दो 10 सेकंड आपके पास बाकी है 10 9 8 7 6 5 4 3 बस आज शायद भी अच्छो हाणे मेरापुर और रानीपुर वारो अचे शायद भी रानीपुर वारो सास बोलेगी नहीं करेगा नहीं बोले हाँ नहीं तो यही तो है ना यही तो मसाला है ना हेलो जी टाइम काउंटडाउन स्टार्ट दे दो हाणे हल शायद भी म्यूजिक हो गया क्या वाह शायद वाह शायद वाह 15 सेकेंड 10 9 8 7 6 5 4 3 2 1 स्टॉप हेलो जी ओके आलिया शायद भी ये भी शायद है वो भी शायद है शायद भी तव्हांखे भी 30 सेकंड टाइम काउंटडाउन स्टार्ट दे दो हाणे म्यूजिक हेलो जी शाबाश मुंहिंजा राणा शाबाश मुंहिंजा दिलवर काउंट कोन थियो इहो काउंट कोन थियो Ten, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 स्टॉप ओ लाला इधर आओ म्यूजिक चलाओ भाई म्यूजिक चलाओ पश्तो म्यूजिक क्या हमें पश्तो म्यूजिक बीबी शीरीन है डांस करोगे हम क्या करोगे लाला अच्छा डांस करो हाँ टेबल उठाओ कैसे मुझे सिखाओ डांस कैसे होगा कैसे सिखाओ ना बीबी शीरीन जड़ गुल्ले प्रभातीवा सबल सुरक्षाम जुड़न विनर हो आपके साथ स्वीट हिल जाओ जी जाओ सर अवासा भी स्वीट हिल क्यों दो ग्रीन केमिकल लियो स्वीट हिल लियो सर ही अवासा भी दो ग्रीन केमिकल स्वीट हिल थैंक यू आई बियो मीज़ान एलईडी अवासा मीज़ान हाजी हाणे टाइम थियो आहे छा पियो अलाए कॉर्डिनेशन लिखो ज़ोरदार ताड़ियूं ॾेई महिनत जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं थैंक यू बच्चा ऐं टाइम थियो आहे हिकिड़े ब्रेक जो ब्रेक खां पोइ मोटंदासीं तव्हांखे जूस था पियारियूं क्विज़ जा ज़बरदस्त ऐं ब्रेक खां पोइ मिलंदा तव्हांखे प्रोग्राम में धमाधम अचो त घारियूं ख़ुशियुनि वारियूं घड़ियूं चंद दमादम सिंध हाँ जी वेलकम बैक मलिकार हवा के ऐं हाणे जूस क्विज ऑल टाइम रिफ्रेशिंग ऐं क्विज
आइसक्रीम सिरप ऐं शरबत ऐं क्विज़ फूड इंडस्ट्री वारनि तव्हांजे लाइ जूसिस मोकिलिया आहिनि। हीअ तव्हांजे लाइ जूसिस आहिनि, सभई जूस, सभिनि खे जूस पियारियो, सभिनि खे जूस पियारियो। ऐं हेॾा जेके असांजे कैमरामैन वेठा आहिनि, ज़हीर स्पेशली ज़बरदस्त, हसन जान ऐं गॾो गॾु मज़ार ऐं हेॾा मामा आरिफ़, हीअ मामा आरिफ़ डायरेक्टर आहिनि ऐं हीअ सॼी हिनजी महिनत आहे। ऐं बाक़ी तव्हां जूस पियारियो ऐं जूस ॾियो। मां गिफ्ट कुझु, अच्छा मूंखे तो कुछ को मिला है तुझे, कसम सा लाला नहीं मिला उसको भी नहीं मिला है। चलो ठीक है, मैं देता हूँ, मैं आपको नेल्सन पेंट्स का देता हूँ। और नेक्स्ट जनरेशन सर, ये आपके साथ जाएगा, मत नेल्सन दी दो। आई मेरा बच्चा ये सर, ये कहाँ दी दो तो क्या कौन मिलो सर, ये नेल्सन पेंट्स का आई दोस्त के कौन मिलो है। हाँ जी फैमिली बच्चे, भाजी आपके लिए, मीज़ान एलईडी ये आपके लिए, मीज़ान और भाजी ये आपके लिए चांदनी वाइटिंग क्रीम ऐं जूस पियारियो। सिंगर जो कहिड़ो आहे ऐं हुन जो कहिड़ो आहे। हाँ ओके, एवन पल बैठो। एवन पल जो सुरमो आहे यार, ॾाढो सुठो सुरमो आहे ऐं सुरमो लेडीज़ लाइ ख़ासि हूंदो आहे। ये ले सुबह आप दे रहो बच्चा, दे रहो। हाँ बाजी आपके पहली बार आई है, एक ले ले, दूसरा भी ले ले। बाजी दिलशाद आवाज लाए सुरमो हैविट पाल जो आई, हैविट पाल बाजी आपको मिला था, हैविट पाल आपके साथ, सुरमा आपके साथ और सुरमा आपके पास। खत्म। सिंगर जूस प्यारो, जूस प्यारियो ऐं मूंखे सिर्फ़ ऐं पहली बार आई कसम, ये सुरमा तो दिया, छीन लिया पक्का। आपके लिए फिर खास तोहफा है पांडा केमिकल, आपका नसीब है स्पेशली ये पांडा केमिकल आपके साथ। हाँ जी, ऐं निदा जो गिफ्ट कहिड़ो आहे, निदा जो गिफ्ट जेको आहे, निदा जो गिफ्ट कहिड़ो आहे, निदा जो गिफ्ट कहिड़ो आहे, निदा जो साहब पहिरीं सभिनी खे जूस पियारियो। सॉन्ग सुनेगा वो सिंगर तो है हमारे पास, अभी वो गाना सुनेगा यार। मुझे निदा कीअं लॻो प्रोग्राम तव्हांखे? ज़बरदस्त, थैंक यू सो मच। तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थिया ऐं सभिनी खे जूस ॾियो। हिन आपा दिलशाद खे ॾियो, हिननि खे ॾियो, भाजी वारनि खे जूस ॾियो, हेॾा अदी वारनि ॾियो, होॾां मुंहिंजे दोस्तनि खे स्पेशली अब्दुल रहमान, शहज़ाद ऐं ज़ाकिर भाउ, वॾी महिरबानी, लख लाइक्स। ऐं जेकॾहिं का ग़लती थी हुजे, का ख़ता थी हुजे त माफ़ी तलबगार आहियां, इंसान आहियां, ख़ता बिल्कुलु कंदो आहियां। ऐं वरी तव्हांजो साथ सां ई प्रोग्राम हूंदो आहे, अवां सां ई प्रोग्राम आहे ऐं लख लाइक, लख मोहबतूं अवां सभिनी जूं। तव्हां असांजे प्रोग्राम में आया, ईअं ई ईंदा रहिजो, ऐसे ही आते रहिएगा। ये आपका अपना शो है, ये सिंध टीवी आपका अपना है। जब दिल करे आप आ जाए। सिद्दीक आपके रजिस्ट्रेशन करता है, जुबैर महर हमारे तकरीबन मार्केटिंग। और एक बार भरपूर तालियां हो जाएं हमारी कैमरामैन के लिए, हमारे स्टाफ के लिए, मगर, हसन जान, जहीर, मामा आरिफ, यासिर एंड अपना जानी, नईम, यूसुफ और ये सारे सब लोग हैं, इनके लिए बहुत सारी तालियां होंगी। और मार्केटिंग की टीम है, अपना शौकत भाई है, शारिक सिद्दीकी है और अमान भाई हैं, सब हैं, इनके लिए स्पेशली एक बार तालियां होंगी। इनकी वजह से ही दमादम सिंध है। त पोइ इन्हें गिफ्ट ॾियो, मां पहिरीं त गिफ्ट बि ॾियां। अब निदा जा गिफ्ट ॾियो। निदा तव्हां सां गॾु चांदनी, तव्हां सां गॾु स्वीट हिल वेंदी, तव्हां सां गॾु फॉर मी जो स्पेशल गिफ्ट आहे ऐं तव्हां सां गॾु चांदनी वाइटिंग क्रीम। थैंक यू, तव्हां असांखे गेस्ट कयो, हीउ तव्हां सां वेंदो। ऐं मेरे लिए तो कुछ बचा ही नहीं है, कुछ भाई ही कोन्हे। ये हाँ जी, एक बार फिर इतने प्यारा क्यों। अच्छा, ये अगर ये सिंगर जो फेसबुक पे फोटो अपलोड करेगा ना, सबसे पहला मेरा कमेंट होगा क्यूट, स्वीट, लवली, बहुत प्यारा, बहुत मासूम, बहुत फकीर किस्म का सिंगर है रज़ाक राही। अचो सही, एक दफा बियर भलीकार गिफ्ट। अचो रज़ाक राही साहब, एक दफा बियर तव्हांखे भलीकार। सो स्वीट। मुझे साम्हूं अगरि गिफ्ट पिया हूंदा आहिनि, मां ॾेई वेंदो आहियां। तंहिंजे करे तव्हांखे फॉर बी जो पहिरीं गिफ्ट ॾियां थो।
साईं तव्हांजो ही गिफ्ट हथ रखी ॾियो, तव्हांजी गिफ्ट थी वियो। बाबा ही पियो आहे, ठीकु आहे, ऐं तव्हां गाने खां पोइ खणी वञिजो। फॉर मी गिफ्ट आहे। हाणे गानो ॿुधायो था न बाक़ाइदा। गुलाबी मूंखे कोई वयो जो है हिजाबी, सोहणिया हुन जी संगत करती है मुझसे मोहब्बत, सोहणिया हुन जी संगत करती है मुझसे मोहब्बत। अच मिल मूंसां दिल भर ये रात है सुहानी, अच मिल मूंसां दिल भर ये रात है। जंहिंजी मस्त जवानी वो मेरी है दीवानी आहे, जंहिंजी मस्त जवानी वो मेरी है दीवानी। अच मिल मूंसां दिल भर ये रात है सुहानी, अच मिल मूंसां दिल भर ये रात है सुहानी। हाय हो दीवानू तुझो आया दीवानू, दीवानी मैं हूँ तेरी दीवानी, हो दीवानू तुझो आया दीवानू, दीवानी मैं हूँ तेरी दीवानी। हाथ में मोबाइल नंबर वो दे गई, हाथ में मोबाइल, हाथ में मोबाइल नंबर वो दे गई। हुआ मुर्गी मूसा दिल मेरा ले गई, हुन साण हलंदी यारी आई है मेरी बारी, हुन साण हलंदी यारी आई है मेरी बारी। अच मिल मूसा दिल भर ये रात है सुहानी, अच मिल मूसा दिल भर ये रात है सुहानी। आहे जंहिंजी मस्त जवानी वो मेरी है दीवानी, आहे जंहिंजी मस्त जवानी वो मेरी है दीवानी। अच मिल मूसा दिल भर ये रात है सुहानी, अच मिल मूसा दिल भर ये रात है सुहानी। हाय जिता थी गुजरे चर्चे हैं उसके, जिता थी गुजरे, जिता थी गुजरे चर्चे हैं उसके। ॾिसी शाह मोहम्मद दिल मेरा धड़के, चयो हर के आहे बली छोड़ू न उसकी गली, चयो हर के आहे बली छोड़ू न उसकी गली। अच मिल मूसा दिल भर ये रात है सुहानी, अच मिल मूसा दिल भर ये रात है सुहानी। आहे जंहिंजी मस्त जवानी वो मेरी है दीवानी, आहे जंहिंजी मस्त जवानी वो मेरी है दीवानी। अच मिल मूसा दिल भर ये रात है सुहानी, अच मिल मूसा दिल भर ये रात है सुहानी। है हो दीवानू तुझो आया दीवानू, दीवानी मैं हूँ तेरी दीवानी, हो दीवानू तुझो आया दीवानू, दीवानी मैं हूँ तेरी दीवानी।